मोजो मन तड़पाए वेठी वी गस वार वराए वेठी मूंखे ॾिसंदे शर्त मजाज़ी मूंखे ॾिसंदे शर्त मजाज़ी मूंखे ॾिसंदे शर्त मजाज़ी पंहिंजो पाण लिकाए वेठी पंहिंजो पाण लिकाए वेठी मुंहिंजो मन तड़पाए वेठी मुंहिंजो मन तड़पाए वेठी वी गस वार वराए वेठी वी गस वार वराए वेठी। वाह 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 यार जुल्फ़कार सची पुछी 33 साल पोइते खणी वियो आहीं। इहो मूंखे यादगिरी आहे त इहो 1992 में मूं गज़ल लिखियो ऐं अॼु ॾींहं ताईं कंहिं बि फ़नकार माना मूंखे ॻाए ॿुधायो कोन्हे। इहो अॼु पहिरियों दफ़ो तव्हां वटि बि मूं पहिरियों दफ़ो ॿुधो आहे। वाक़ई यार ज़बरदस्त महिनत तव्हांजी खे सलाम आहे महिनत तव्हांजी खे सलाम आहे बिल्कुलु। हिन खे ॿुधाए थोरो आवाज़ु घटि कयो। ज़बरदस्त यार जुल्फ़कार वाह वाह। असां पंहिंजी रूबरू वरी कॾहिं इहा अचानक अहिड़ी का मुलाक़ात कोन थी त तव्हांखे कुझु शयूं हिकिड़ो ॿ दफ़ो वेठासीं त घर जी बैठक ते वेठासीं हुन करे ॻाइण वॼाइण कोन थी सघियो। हा बिल्कुलु न ही जेको प्रोग्राम शुरू कयो अथऊं इनशाला तव्हां सां साज़न वारी महफ़िल बि कबी ऐं उन में बाक़ाइदगी सां तयारी रखबी ऐं अॼु की महफ़िल बि ॾाढो मज़ो पई ॾिए ऐं उमेद त संगत वारनि खे लाइव कोन अची सघे पर ही घड़ी खां पोइ वरी बि वीडियो रिकॉर्ड करे रखूं था फेसबुक ते ऐं इनशाला वरी जल्दी तव्हांखे थोरी तकलीफ़ ॾींदासीं टंडेलार शहर में जो हुते सिग्नलनि जो प्रॉब्लम कोन्हे त असां जेको तो वरी इन शइ खे ॿिए दफ़े भले पोइ हारमोनियम हुजे हा हारमोनियम ॾिसंदासीं जेकॾहिं मीर वॼाए सघंदो त ठीकु आहे न त को ढोलक वारो बसि करे वठंदासीं हा न सही आहे। अच्छा साईं मुश्ताक लिगारी जो हिकिड़ो गज़ल आहे उन जो हिकिड़ो बंदि आहे अञा तू बि महू आहीं शबीने जे तहरुक में अञा तू बि महू आहीं शबीने जे तहरुक में जॾहिं दुनिया मथे दिलबर का धुंध छाए हलियो अचिजां कॾहिं का यादि माज़ी जी बि तड़पाए हलियो अचिजां अचण जे लाइ तुंहिंजी दिलड़ी जॾहिं चाहे हलियो अचिजां मरी मुश्ताक मां वेंदुसि हूंदी हर यादि तुंहिंजी गॾु मरी मुश्ताक मां वेंदुसि हूंदी हर यादि तुंहिंजी गॾु हुजी जे सेज मेंदी में उहा लाहे हलियो अचिजां रंगी महफ़िल तबियत खे न पिरभाए हलियो अचिजां कॾहिं का यादि माज़ी जी बि तड़पाए हलियो अचिजां। ऐं हाणे छा था ॿुधायो तव्हांखे हाणे ही तव्हांजो गज़ल आहे छो जो तव्हां अॼु असां मस्तु मस्तु मुलाक़ात मौक़ो हिकिड़ो असांखे मिलियो आहे तव्हांखे ॿुधाइण जो। हा सही सही त वरी इनशाला कचहरी त बाक़ाइदे कबी हा सही पर ही बोल बि तव्हांजो मूं लिखियो त इहो तव्हांखे ॿुधायूं था। अच्छा ही तव्हांखे वटि मुंहिंजो किताबु कोन्हे या किताब आहिनि से उन तां त लिखिया अथऊं न मुंहिंजे किताब तां लिखिया अथव या मूंखां कोन वरिता अथव किताब मुंहिंजे तां तव्हां लिखिया किताब तां लिखिया हा सही सही बिल्कुलु हा मुंहिंजो मन कशकोर हा मुंहिंजो किताबु आहे तव्हां कुझु शयूं उतारियूंसीं सही सही तो उहे वरी कंहिं महफ़िल में इनशाला तव्हांखे बाक़ाइदे ॿुधाइबा हा बिल्कुलु त ही हिकिड़ी शइ ऐं इनशाला तव्हांखे जल्द माना तव्हांखे इहो रिकॉर्डिंग कराईंदासीं स्टूडियो मां न इनशाला रामचंद्र वटि कंदा आहियो कंहिं वटि हा हा रामचंद्र वटि इनशाला तव्हांखे इहा रिकॉर्डिंग कराईंदासीं इनशाला ही बोल से तव्हांजो इहो मूंखे ॾाढो इहो मतिलबु हिकिड़ी मुंहिंजी मुशाबियत कोन्हे पर तव्हां इहो महसूसु कंदा हूंदव त पाण अॻे इहे रिहर्सल करियो ऐं लिखियो वेठो आहियां त मूंखे हिकिड़ी शइ वणे हा न मुंहिंजी जेको त तव्हां सां ॻाइण वॼाइण जे हिसाब सां जहिड़ी अॼु पहिरीं कचहरी आहे मूं तव्हांखे कॾहिं बि माना रूबरू कोन ॿुधो आहे केसटूं वग़ैरह ज़रूरु ॿुधियूं आहिनि पर रूबरू जेको त तव्हां सां माना मुंहिंजी ॻाइण वॼाइण जे हिसाब सां माना अॼु कचहरी ठही आहे। तव्हां किताब पंहिंजे में लिखियो वेठा आहियो त लाज़मी महफ़िलनि में ॻाईंदा हूंदव न हाणे मोट कहिड़ी मिलंदी हूंदी उहा त तव्हांखे ख़बर आहे। त माशाल्लाह तव्हांजी अदबी शाइरी ऐं सुठी सोबर शाइरी उहा दिलि खे वणे थी त ही गज़ल बि तव्हांजो ई लिखियलु आहे। मुर्की जेके मारिया हूंदई
वाह वाह। मुर्की जेके मारिया हूं दई रात सुते से सारिया हूं दई रात सुते से सारिया हूं दई मुर्की जेके मारिया हूं दई मुर्की जेके मारिया हूं दई रात सुते से सारिया हूं दई रात सुते से सारिया हूं दई तिन लए केॾो तड़पियो हूं दे तिन लए केॾो तड़पियो हूं दे टोले मांजे टारिया हूं दई टोले मांजे टारिया हूं दई रात सुते से सारिया हूं दई रात सुते से सारिया हूं दई मुर्की जेके मारिया हूं दई रात सुते से सारिया हूं दई फटियल दिल जा फट पिरीवो फटियल दिल जा फट पिरीवो प्यार पिटन सां प्यार पचन प्यार पटन सां ठारिया हूं दई प्यार पटन सां ठारिया हूं दई रात सुते से सारिया हूं दई रात सुते से सारिया हूं दई पंहिंजा शान छॾे शाहाणा पंहिंजा शान छॾे शाहाणा कंहिं लए अङण बुहारिया हूं दई कंहिं लए अङण बुहारिया हूं दई रात सुते से सारिया हूं दई रात सुते से सारिया हूं दई रात मजाजी सां सपनन में रात मजाजी सां सपनन में रात मजाजी सां सपनन में कौल पुराणा पारिया हूं दई कौल पुराणा पारिया हूं दई रात सुते से सारिया हूं दई मुर्की जेके मारिया हूं दई मुर्की जेके मारिया हूं दई रात सुते से सारिया हूं दई रात सुते से सारिया हूं दई वाह साईं वाह 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 ज़बरदस्त तव्हांजे हिन गीत ॿुधण सां असांखे उस्ताद अलादीन जुणे जी यादि अची वई ईअं लॻे जो उस्ताद अलादीन जुणे जेके साम्हूं वेठा ॿुधूं ॾाढी बहितरीन कापिया मुशाबियत जहिड़ी का धुन ॻायल आहे जी जी हा ऐं बहितरीन राग हा ऐं माशाल्लाह त हे कहिड़ो राग हो इसे दुर्गा दुर्गा जी रागणी है लाड़ जो सिंगार आहे सम्झी राग दुर्गा जी तमाम दर्दीली ऐं मिठी रागणी है सही ऐं उस्ताद अलादीन ने तमामु अनोखे अंदाज़ में हिन राग खे ॻायो आहे ॾाढी बहितरीन आहे उस्ताद खे ॿुधी करे उस्ताद अलादीन साम्हूं अची वियो जहिड़ो अॼु साम्हूं वेठो आहे अच्छा ज़ुल्फ़कार पंहिंजी ज़िंदगी जो कोई यादगार अहिड़ो वाक़ियो हुजे महफ़िलनि में किथे वेंदा आहियो या रिकॉर्डिंग में या रेडियो ते त तव्हां विया या पहिरियों दफ़ो माइक जे साम्हूं आहियो तव्हां छा महसूसु कयो साईं इहो हिकिड़ो वाक़ियो आहे त असांखे प्रोड्यूसर हो नईम बलोच सही सो उनजो प्रोग्राम हो सिंध सभीता सही उनजी रिकॉर्डिंग हुई सिंध म्यूज़ियम में हिकिड़ो सकाफ़ती ॻोठ ठहियलु आहे हा सो उते उन्हनि रिकॉर्डिंग लिखी हा सो
त नई बलोच उन टाइम ते फ़ोन कोन हूंदी 2000 खां पहिरीं जी ॻाल्हि आहे सही 98 या 99 ईअं जी हाँ। त प्रोग्राम हो त मूंखे हुन चयो त कासिम उठ खे तव्हां वठी अचो सही मरूम कासिम उठ उन टाइम ते हो त पोइ वरी चंबड़ वञी हुनखे बाक़ाइदे मूं उहा तारीख़ डेट ॿुधाई पोइ असां हितां गॾिजी वियासीं उते वियासीं साईं सालिमन शाह वारा सभु मौजूदु फनकार काफ़ी उहे बि हुआ उते असां वियासीं त असांखे ॾिसण सां प्रोड्यूसर नईम बलोच चयो त अवी केरु आहियो अच्छा दावत ॾेई घुरायो भाई दावत ॾेई घुराई अच्छा अवी केरु आहियो हाँ बाबा असां ई फनकार तव्हां टे ॾींहं असीं आया आहियूं चऊं सुञाणे ई कोन थो वाह वाह अवी अलाए केरु आहियो सही ऐं मूं चयो ई कासिम जे नाले तव्हां अचो कासिम खे वठी अचे कासिम कहिड़ो ऐं सुञाणे ई कोन थी सही प्रोग्राम चई आयो कोन बाबा हाँ हा असां वटि फनकार जाम आहिनि सही सही पोइ कासिम ओठो कावड़जी पियो हाँ असां गॾु हुजूं त मूंखे चयईं ज़ुल्फ़कार उथी ई बांह मां झले मूंखे ईअं छिकण लॻो त चयईं ही चैनल वारा जेके फनकारनि खे ईअं ज़लील कंदा आहिनि सही ऐं तूं उथी बसि हलूं था त असीं ही काफ़ी अॻिते थोरो निकिरी वियासीं। म्यूज़ियम जे गेट खां थोरो ओरियां हुआसीं त तेसीं प्रोड्यूसर पोयां भॼंदो अचे सही चई यार मूं त मज़ाक पे करायो कासिम ओठो मज़ाक कंदो आहे जाम इन करे मूं मज़ाक पे करायो ऐं तव्हां प्रोग्राम तव्हांजो आहे तव्हां महिरबानी करे हलो सही सो पोइ कासिम बहरहाल वरी बि हू भोॻाइयो हुन काफ़ी हाँ हुनखे- कासिम और चर्चा बनदो हा, किरबो चर्चा वाला हुनखे कंदो। पोइ ॿ टे हुनखे जेको सो हुन घटो ॻाल्हायो बि सही सही बहरहाल वरी असां जेको सो प्रोग्राम में आयासीं पर फ़िलहालु असां परेशान थी वियासीं ॾाढो अचानक ई छा थियो त हे माना असांखे घुराए असांजी इंसल्ट कई आहे बेइज़ती कई आहे सही सो इहो हिकिड़ो वाक़ियो अचानक आयो वाक़ियो साम्हूं। अचानक आयो बाक़ी हू काफ़ी महफ़िलुनि में ईअं बि थींदो आहे त भई किथे असीं महफ़िल में विया हूंदासीं हाँ त महफ़िल जे टेम ते ई त अहिड़ी काफ़ी हिकिड़ो ॿ प्रोग्राम थियो जो महफ़िल असां साथ रखियो वेठा आहियूं स्टेज ते त साम्हूं माण्हू डोड़ंदो अचे बाबा महफ़िल बंदि करियो कज़ियो थी वियो आहे सही सो इन करे महफ़िल कैंसिल आहे सही त अहिड़ा वाक़िया अहिड़ा वाक़िया वाक़िया थींदा आहिनि साम्हूं बिल्कुलु बिल्कुलु साम्हूं अचनि अचनि था सही फील्ड में पोइ कॾहिं कॾहिं ईअं थिए थो हा बहितर बहितर हाणे छा था ॿुधायो तव्हांखे सियाणे हिकिड़ो ॾाॾाई साहिब जो बोल हा, उहो- ज़बरदस्त। उहो मूं ॻायो PTV ते ॻायोसीं रेडियो ते बि ॻायोसीं सही त उहो गीत ख़ासि जेको सो साईं कंहिंखे बि कोन ॾिनो अच्छा उहो गज़ल मूंखे ई ॾिनो ऐं मूं ॻायो उहो सही त तव्हां खां पोइ ॿियनि फनकारनि ॻायो हुनखे ॿियनि बि साईं मूं कोन तव्हां ॿुधो कोन आहे। ॿुधो आहे हा सही पर उनजी शाइरी तमामु सुठी हुई सही पोइ उन करे जेको सो साईं मूंखे स्पेशली जेको सो गिफ्ट करे चई, ही तव्हां गज़ल तव्हां ॻायो बसि सही। कंहिंखे कोन ॾिनो आहे सो उहो तव्हांखे ॿुधायां थो सही मूं त तोखे हर ख़ुशी अर्पे छॾी सही मूं त तोखे हर ख़ुशी अर्पे छॾी ॿियो त छा पर ज़िंदगी अर्पे छॾी वाह, वाह। ॿियो त छा पर ज़िंदगी अर्पे छॾी मूं त तोखे हर ख़ुशी अर्पे छॾी ॿियो त छा पर ज़िंदगी अर्पे छॾी ॿियो त छा पर ज़िंदगी अर्पे छॾी तुंहिंजे रुख जो रंग रानाई ॾिसी तुंहिंजे रुख जो रंग रानाई ॾिसी सिज चंड जी रोशनी अर्पे छॾी सिज चंड जी रोशनी अर्पे छॾी ॿियो त छा पर ज़िंदगी अर्पे छॾी मूं त तोखे हर ख़ुशी अर्पे छॾी वाह वाह प्यार पूॼा
में मिलियो अहिड़ो सुकून वाह प्यार पूजा में मिलियो अहिड़ो सुकून गुलिस्तान जी हर कली ते छॾी गुलिस्तान जी हर कली पे छॾी ॿियो त छा पर ज़िंदगी पे छॾी मूं त तोखे हर ख़ुशी पे छॾी आख़िरी मिसरा में साईं ॿुधिजो गौरतलब है। हाँ हा तुंहिंजे पेरनि खे चुमी ॾेई मुर्तज़ा वाह साईं वाह। तुंहिंजे पेरनि खे चुमी ॾेई मुर्तज़ा तुंहिंजे पेरनि खे चुमी ॾेई मुर्तज़ा तोखे पंहिंजी शाइरी पे छॾी तोखे पंहिंजी शाइरी पे छॾी ॿियो त छा पर ज़िंदगी पे छॾी मूं त तोखे हर ख़ुशी पे छॾी वाह वाह जबरदस्त जबरदस्त यार ॾाढी धुन बि बहितरीन हुई शाइरी ॾाढो बि मज़ो पियो अचे बहितरीन हुई। कचहरी में रातों की लाइव खां वधीक मज़ो हा बसि नेटवर्क कम के बिठाए बिठो हाँ सही है न ही भी इंशाल्लाह प्रोग्राम पंहिंजो जिनमहिल नेट ते रखंदासीं त इंशाल्लाह दोस्त ज़रूर पाण खे जवाब ॾींदा बिल्कुलु सही हाणे हाणे छा प्रोग्राम आहे छा थो ॿुधाई से हाणे मज़ो पियो अचे तव्हांखे ॿुधण में त अची पुछो जी तव्हांजो हुकुम हुजे हा इहो फनकारनि ॻायो अथई अच्छा हा ही बि ॻायो अथई अच्छा हा ही बि ॻायो आहे अलाह ने जूणे जे अच्छा हा वॾे वज़न वारो को हुजे न हा वॾी वज़न वारो अहिड़ो को कोन्हे या ॿी का शइ ॿुधायूं हा भले ॿी ॿुधायो जेका तव्हांखे ज़हन ते तरी अचे हा हा उस्ताद थोरो बुखारी हा साईं गज़ल हिकिड़ो मुंहिंजे साम्हूं अची वियो आहे सही सो इहो बि मूं PTV ते ॻायो सही ऐं उन जी धुन जेका सा बाबा अच्छा कंपोज़ कई कंपोज़ सही कई फ़कीर साईं अलाह ने ख़ासि करी साहिब जी धुन ॾिनल आहे उस्ताद बुखारी जे गीत खे ॾिनल आहे सही। ऐं उहो तमामु बहितरीनु गज़ल हो सही उहो पर्ख प्रोग्राम हलंदो उन में ई हा असलम आज़ाद वारो हा उन में ॻायो सही तबीयत बेवफ़ा किथां आणियूं भाई तबीयत बेवफ़ा किथां आणियूं नई दिल दिल रुबा किथां आणियूं तबीयत बेवफ़ा किथां आणियूं तबीयत बेवफ़ा किथां आणियूं असां कोशिश कई खटे क़िस्मत असां कोशिश कई खटे क़िस्मत दवा आई शफ़ा किथां आणियूं वाह वाह बुखारी दवा आई शफ़ा किथां आणियूं नई दिल दिल रुबा किथां आणियूं तबीयत बेवफ़ा किथां आणियूं ज़बरदस्त बजादाब सभु मगर साकी बजादाब सभु मगर साकी बिना पीते नशा किथां आणियूं बिना पीते नशा किथां आणियूं नई दिल दिल रुबा किथां आणियूं
तबीयत बेवफा किथां आणियूं दिलियूं उस्ताद जा न तड़ पाए दिलियूं उस्ताद जा न तड़ पाए इहा आहो नवा किथां आणियूं इहा आहो नवा किथां आणियूं नई दिल रुबा किथां आणियूं तबीयत बेवफा किथां आणियूं सही ज़बरदस्त हाणे आख़िरी गीत कंदासीं पोइ मोकिलाईंदासीं संगत खां जी साईं ऐं हाणे हिकिड़ी फरमाइश आहे जी साईं साईं अली हसन जो कलाम हूंदो के टाइम में भूरल भूर न खिड़न वारा अगरि इहो तव्हांखे यादि आहे त इहो असांखे ॿुधाए छॾियो इहो काफ़ी पुराणो इहो कलाम आहे हा ऐं कने यादि बाबा ॻाईंदो हा इहो ॿुधंदासीं वॾे खां ऐं, बिल्कुलु पर मूंखे सिर्फ़ु थल यादि आहे अच्छा सही सो या ॿी का शइ या ॿियो कुझु ॿुधायो भला हा ॿियो कुझु ॿुधाए छॾियो ॿी साईं वरी हिकिड़ो साईं ॾाढाई जो हिकिड़ो गज़ल यादि आहे सही उहा मुंहिंजी पंहिंजी कंपोज़िशन सही पंहिंजी धुन ठहियलु आहे उहो शुरूआत में जेको सो रेडियो पाकिस्तान ते बि रिकॉर्ड थियल हुयो उहो ॻायोसीं उहो पेश कयूं था सही बेपरवाह सां अखि अड़जी वई वाह भोगन में ई ॻाल्हि वधी वई भोगन में ई ॻाल्हि वधी वई बेपरवाह सां अखि अड़जी वई भोगन में ई ॻाल्हि वधी वई भोगन में ई ॻाल्हि वधी वई ॻाढ़ा ॻाढ़ा चपड़ा चुरिया ॻाढ़ा ॻाढ़ा चपड़ा चुरिया साहन में सुरहान अची वई साहन में सुरहान अची वई भोगन में ई ॻाल्हि वधी वई भोगन में ई ॻाल्हि वधी वई बेपरवाह सां अखि अड़जी वई भोगन में ई ॻाल्हि वधी वई ॾाढो दिलि खे रोकियोसीं पर आया साईं ॾाढा ई वाह वाह साईं सुभान अल्लाह ॾाढो दिलि खे रोकियोसीं पर मन मोहणे सां लोह लॻी वई मन मोहणे सां लोह लॻी वई भोगन में ई ॻाल्हि वधी वई भोगन में ई ॻाल्हि वधी वई बेपरवाह सां अखि अड़जी वई भोगन में ई ॻाल्हि वधी वई ॾिठई मुर्की ॾाढा हीअ ॾे ॾिठई मुर्की ॾाढा हीअ ॾे ॾिठई मुर्की ॾाढा हीअ ॾे थर में ॼण बरसात वसी वई थर में ॼण बरसात वसी वई भोगन में ई ॻाल्हि वधी वई भोगन में ई ॻाल्हि वधी वई बेपरवाह सां अखि अड़जी वई भोगन में ई ॻाल्हि वधी वई भोगन में ई ॻाल्हि वधी ज़ुल्फ़कार साईं महिरबानी ऐं इनशाला ही वीडियो तव्हांजा रिकॉर्डिंग जेका ठही आहे या रखूं था फेसबुक ते ऐं इनशाला तव्हां सां गॾु लाइव प्रोग्राम बि कबो पर मूंखे अॼु तव्हांजे ॻोठ में अचण खां पोइ इहा ख़बर पई पहिरियों दफ़ो त माना मूं ख़ासि केलियुनि खां सिराइकी ॿोली पहिरियों दफ़ो ॿुधी आहे समय को ॾाढी ख़ुशी थी आहे त ख़ासि केली ऐं सिराइकी ॿोली ऐं ॾाढा मज़ा आया
ऐं असांजा वॾा महिरबानी साईं लख कुर्बत साॾे सां हलाए वे कुर्ब दे कदम भर इलाही ॾींहं खणो पिछे ॾाढा तुसां वॾी महिरबानी कई दीदार कराया न तुसां असांजे नंढे बिरायो इनशा अल्लाह ताला हुण फारिग आहियूं तुसां दोस्त बिरावे नाल कचहरी थींदी रहती ऐं ए बिरा नौशाद खास के लिए बिरा नौशाद तॾहिं बि महिरबानी ए अज़ीम ज़ोर ऐं दीप महिरबानी ए बि असां अॼु सभु सिराइकी ॿोली हलाइण गॾियूं हुण हिकिड़ी नंढड़ी चटणी का सिराइकी जेकॾहिं ज़ुल्फ़कार को यादि होसीं त थोरा थल मिसरा हिकिड़ा ॿुधंदुसि पिछे कचहरी को गुल करंदा आहियूं हा साईं इहो हाणे मेरे ज़हन ते उस्ताद बुखारी दी होसीं बुखारी हा उस्ताद बुखारी हिकु ॻाल्हि करां उस्ताद बुखारी हिकु ॻाल्हि हुए उस्ताद करां तॾहिं सभई ॻाल्हियां बेक़दरिया सही बिल्कुलु तेरी सिट ज़हन च नहीं आंदी मशहूरु गीत हा मशहूर गीत ऐं मैं ॻाईंदा पर तव्हां न थोरा ॿुधायो मथां आ वञे असांखे वल ते यादगिरी ॾिया जहिड़ो इहे जेको असां पढ़िया इन जी शुरूआति जेको सो अच्छा तॾहिं घर जा भितिया बेक़दरिया इहो जेको आहे हा आवाज़ किवें है शुरू छोकिरे तैंकू यादि है तैंकू मां त शाइरी नाल चओ कई कोन असां थोरी मिलाई ऐं टाइम ते साईं ऐं इहा माना मशहूरु है हर माण्हू नंढा वॾा ॻींदा आहे माना उस्ताद बुखारी को ख़ासि करे बख़्शण बहिराणवी त ॾाढा सुठा आहियूं हर जॻह ते पढ़ंदा आहे हा बिल्कुलु भला ॿिया को सिराइकी साईं मुश्ताक लिगारी दी क्या सिराइकी शायरी है तक ॿिया हिकिड़ा थले सॉन्ग न्याज़ पिता बि त हाँ सही है ना कैद करो मैकू ना मारो हथकड़ियाँ वाह वाह ना कैद करो मैकू ना मारो हथकड़ियाँ मैं आशिक हाँ कहदा मैं आशिक हाँ कहदा मॾा अखियां हिन अड़ियाँ ना कैद करो मैकू ना मारो हथकड़ियाँ ना कैद करो मैकू ना मारो हथकड़ियाँ मैं आशिक हाँ कहदा मैं आशिक हाँ कहदा मॾा अखियां हिन अड़ियाँ ना कैद करो मैकू ना मारो हथकड़ियाँ मैं न्याज़ मोहम्मद हाँ मनीह निभाए सां मैं न्याज़ मोहम्मद हाँ मनीह निभाए सां मेरी ज़ात पिता फी है मैं तोड़ निभाए सां कोणा है तो को छोड़ो ना चोले सां छड़ियाँ कोणा है तो को छोड़ो ना चोले सां छड़ियाँ मैं आशिक हाँ कहदा मैं आशिक हाँ कहदा मॾा अखियां हिन अड़ियाँ ना कैद करो मैकू न मारो हथकड़ियाँ ना कैद करो मैकू न मारो हथकड़ियाँ वाह साईं वाह साईं ज़ुल्फ़कार साईं को हिकिड़ी गुज़ारिश है त अगली कचहरी अपनी सॼी जेका होसी उहा कलाक थी होवे ॾेढ थी होवे सॼी सिराइकी ते होसी ठीकु है उन दल तुसां सिराइकी कलाम जी तयारी करिया वे मेरी कुछ सिराइकी शायरी का मैं तव्हांखे व्हाट्सअप करे छॾियो था ऐं कुझु मुश्ताक लिगारी ते गीतनि ऐं उस्ताद बुखारी न्याज़ पितावी ऐं तुसां नेक्स्ट कचहरी अपनी जेका अगली जेॾी महिल प्रैक्टिस है उहा सिराइकी ज़बान ते थी दोस्त अपने सिराइकी ज़बान वाले जाम फेसबुक ते आहिनि हाँ वो बस मैं तेको ॿुधाईंदा पिया तूं तयारी कर छोड़ अपनी केॾी महिल बि मज़ा थी हाणे छक करे थी दोस्तो महिरबानी अला करे ख़ुशि होवो महिरबानी कुर्ब